खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जो मुक़दमो में असां महिमान आहे सेंट्रल पुलिस लिज़ान कमेटी सिंध जो चीफ CPLC जो चीफ ऐं साॻे वक़्तु ऑल पाकिस्तान मेमण फेडरेशन पाकिस्तान जो सदर भी आहे ऐं खोड़ सारी समाजी तंज़ीमुनि खोड़ सारी इस्पतालुनि जो बोर्ड ऑफ ट्रस्टी जो मेंबर भी आहे ऐं टेक्सटाइल इंडस्ट्री सां लाॻापियल आहे ऐं टेक्सटाइल इंडस्ट्री जी जेकी एसोसिएशन आहे उनजो पाकिस्तान जो सदर पिणु रही चुको आहे अहमद चुनाए। अहमद चुनाए साहिबु ॻाल्हि पई थी सवेर पंहिंजी इन हवाले सां त जेके माण्हू आहिनि CPLC या चीफ थिया आहिनि उहे रज़ाकारना बुनियाद ते कमु कनि था, पघार बि कोन था वठनि, उल्टो पंहिंजे सनतकारनि खां ॿियनि खां पैसा वठी ॾींदा। अवां ॻाल्हि पई कई त CPLC चीफ जेको आहे उहो सिर्फ़ु पंहिंजी इज़त लाइ कमु करे थो, पर ॾिठो वियो आहे त इज़त सां गॾु माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा सियासी फ़ाइदा वठनि था, सियासी कद काट इज़त असर रसूख़ वधाइनि था। हिकिड़ो कारोबार आहे, बिज़नेस आहे पंहिंजो, त असीं कद काट वधायूं, समाजी मुर्तबो वधायूं। त अवां छा कयो आहे? अॻे में मुख़्तलिफ़ ॿिया बि रहिया आहिनि, यूसुफ साहब बि रहियो आहे, शरफुद्दीन बि रहियो आहे, ॿिया खोड़ सारा माण्हू रहिया आहिनि, घणो तणो इहे माण्हू आहिनि। अवां बि आहियो, अवां पंहिंजो केतिरो फ़ाइदो वरितो आहे, केतिरो कद काट वधायो आहे, केतिरी इज़त हासिलु कई आहे, ॿिया कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा वठी चुका आहियो? ॾाढो सबसे पहले तो अवें बता रहा कि ऐं पोते चो कि ये रज़ाकाराना तौर ते कम है। जॾहिं असां रज़ाकाराना तौर पे कम करूँ त असांजो कारोबार भी मुतासिर ज़रूर थिए थो, मगर आउं हिकिड़ी ॻाल्हि ई सम्झा थोसि कि अल्लाह ताला ऐं जो कमु पोते पोते करे ॾिए थो, अगरि ऐं ॿिए लाइ बेलॉस कमु करे वञो त अल्हम्दुलिल्लाह ई ट्रेडिशन असांजी क़ाइमु आहे। जमील यूसुफ साहब, नाज़िम हाजी साहब जे ज़माने जी, पछी शरफुद्दीन मेमन ने पछी आऊं, तो ये चारों चीफ असा अल्हम्दुलिल्लाह कारोबारी माण्हू आहियूं। अल्लाह ताला असांखे बोर्ड ॾिनी आहे, अल्लाह ताला असांखे नवाज़े थो बि, ने असां चाहियूं था कि ये असांजी जो ज़िंदगी आहे ये असां ॿिए लाइ बि थोरो सो वक़्तु करे ॾियूं, ॿिए लाइ बि थोरो सो टाइम ॾियूं। पोते लाइ त बधे टाइम निकारे ॾियनि था, ॿिए लाइ कोई टाइम नथो निकारे। तो सबसे पहलो कंसेप्ट त ई आहे। ॿियो ज़ाहिर आहे इनमें 50-60 मेंबरान असांजे साथ भेड़ा थीने कमु करनि था, ने इन जो भी कारोबार आहे। लेकिन आउं आहे कि ये हल्फिया चाहतोसि कि CPLC में कोई भी मेंबर जो है ये पोते जे ज़ाती फ़वाइद लाइ कम नथो करी सघे। असां कोई जो ज़ाती केस भी हो, समाजी तंज़ीमूं जेके NGOs इदारा आहिनि, अवां ख़ुदि मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीम में मौजूदु आहियो, उहे समाजी NGOs में अची न करंदा त मां पैसा कमाइणा आहिनि। हीअंर माण्हू बाक़ाइदे कमाइनि पिया, उन ते कि उनखे हड़प करे पंहिंजो नालो शोहरत या ॿियनि कमनि खे उनखे अजीब बिज़नेस NGOs जे समाजी इदारा आहे। लेकिन ई तंज़ीम मुख़्तलिफ़ आहे। अगरि ई तंज़ीम में अहिड़ी कोई ॻाल्हि होए त असां 5 गवर्नर या 5 छो गवर्नमेंट सर्वाइव ना करूं। अल्हम्दुलिल्लाह असां नॉन पॉलिटिकल बेस्ड आहियूं। हर माण्हू इज़त लाइ करे थो कि CPLC बेलॉस कमु करे थी। ने अॼु आउं कि 20 वर जो ट्रैक रिकॉर्ड ॾियां थो कि CPLC जे कोई मेंबर के ख़िलाफ़ ना कोई शिकायत है मिसअप्रोप्रिएशन जी या केस पोते जे इख्तियारात के नाजायज़ इस्तेमाल करने जी। असांखे त ई भी पावर है एज स्पेशल मजिस्ट्रेट ने जस्टिस ऑफ पीस कि असां कोई जी अरेस्ट भी कराए सघूं था, कोई खे रिलीज़ भी कराए सघूं था, मगर असां कॾहिं असांजा पावर्स मिसयूज़ न करिया। ई बहुत वॾो कमु आहे कि मिसयूज़ करो, असां ई यूज़ न था। पाकिस्तान जे अंदरि हेठां खां वेंदे मथे ताईं पावर त मिसयूज़ थियनि पिया, मगर असां स्पेशल मजिस्ट्रेट भी आयो, जज जा पावर भी स्पेशल मजिस्ट्रेट जे तहत असां मिसयूज़ थींदा न, पावर असां मिसयूज़ करिया भी नहीं ने पावर असां बहुत माइन्यूटली यूज़ करूँ था। असां चाहियूं था कि पुलिस पोते पावर्स यूज़ करें। ने ई असांजी ख़ूबसूरती है कि असां जॾहिं कॾहिं मिसयूज़ नथा करूँ ने इनमें सम्झनि में अचे थो कि ना CPLC जा मेंबर जो आहिनि वो कोई चीज़ में इन्वॉल्व नहीं। CPLC ते इहो बि इल्ज़ाम आहे, इहो बि मुक़दमो आहे त जेके कस्टम पेड गाॾियूं न आहिनि, पुलिस किथे हुनखे पकड़े विझे थी त CPLC ताईं जॾहिं ॻाल्हि अचे थी त सर्च करे जांच करियो त CPLC ऐं मुख़्तलिफ़ जेके एंटी कारलिफ्टिंग सेल वारा पाण में मिली भगत करे, उनजा कुझु माण्हू तव्हांजा उहे मिली भगत करे उन पुलिस खे चवंदा त कस्टम पेड थियल आहे, हथां कस्टम पेड न हूंदो आहे। इन में कंहिंजा मुफ़ादात न, कहिड़े माण्हुनि जा पेट भरजनि था पिया। इल्ज़ाम ग़लति है। अॼु तक कोई गड्डी में क्या कोई एग्जाम्पल बता ॾियो, कोई मिसाल थोड़ा सारा मिसाल मौजूदु आहिनि। कोई हिकिड़ी गड्डी जो नंबर में के वीडियो ने आवां कि इनजी पूरी कार्रवाई કરીને बता रही है। ACL वारनि जो मिली भगत हिकिड़ी हले पई। ACLC जी पोते जी अगर कोताही उनमें आए तो उनजो आऊं जिम्मेदारी सजिने। CPLC जी अल्हम्दुलिल्लाह कोई कोताही मामले में नहीं मिले कि CPLC ACLC के साथ मिली भगत से कोई कम करी हुए। असांजे वटि त क्लियर कट रिकॉर्ड मौजूद है ने असां त दावे के साथ चूंदा है कि कोई हिकिड़ी गड्डी असांखे पॉइंट आउट करे ॾियो जो CPLC जी कोई किस्म जी मिली भगत से नॉन ड्यूटी पेड उनके असां रिलीज़ कराया आहियूं या उनके असां झलाया आहियूं। असां हमेशा कम एज़ पर लॉ करना। उहे माण्हू जेके नॉन पेमेंट गाॾियूं छो ज़ाहिर कंदा, तव्हांजा ज़ाहिर करे पंहिंजो गाॾी छो बदिलाईंदा? न नाड़ो ॻाल्हि इहा आहे कि अगरि ख़ुदा न ख़ासा करप्शन होए या इन क़िस्म जी कोई ॻाल्हि होए तो वो ॻाल्हि बाज़ार में अची वञे थी।
मतलब आए इतने मुल्क में 2 किस्म के इदारा मौजूद हैं CPLC मथे पूरे मुल्क जी नज़र आए ने एड़ो मुमकिन नहीं कि अगर CPLC कोई इन किस्म जो कम करियो है तो वो बाजार में ना अचे या छापे में ना अचे। इंटिका लिफ्टिंग सेल ACLC AVC को आहे वायलेशन के खिलाफ जो आहे इदारा 2 इदारा बि अवां सां पिण सलाह जन सां जो तावन सां गॾु मुख़्तलिफ़ ॾोहनि ते पकड़ दकड़ कयो था उन ॿिनि जो उन में कहिड़ा इदारा जंहिंमें करप्शन बि हूंदी ज़ाहिर उन इदारे ॿिनि खे कीअं पिया ॾिसो? नाड़ो इदारे में इटसेल्फ करप्शन ज़रूर थी सके थी मगर CPLC जो इन्वॉल्वमेंट अल्हम्दुलिल्लाह कोई इदारे के साथ करप्शन में नथो अची सके। असा ना रिलीज़ करायूं था ना असा अरेस्ट करायूं था इन सेंस में कि जड़े अगवा बराए तावान जा मुलज़िमान झलाइन था तो उनजी प्रॉपर अरेस्ट छो थिए थी बल्कि CPLC जा मेम्बरान पोते मुख़्तलिफ़ ओकेजन ते गवाही ॾियण लाइ बि सामने अचनि था ने असां पोते जी जान ते ख़तरे के हुजी ने गवाही ॾियूं था कि हाँ असांजे सामने जो आहे इनके झली आवा ने ई किडनैपिंग में मुलविस आहे। ई बहुत वॾो कमु आहे जो आम शहरी नथो करे ने CPLC अल्हम्दुलिल्लाह ही करे थी ने CPLC बेलॉस थी नहीं कम करे थी। हाँ अज भी आए कि दावे के साथ चाहतोस कि कोई भी अकड़ो केस पूरे पाकिस्तान से कोई भी उपड़ी ने बता रहे कि CPLC कोई किस्म जी गलत कम में कड़े खुदा ना खास्ता इन्वॉल्व थी होए। असांजे मेंबर नाड़ो कॉन्फिडेंस लेवल नाड़ो कि एक्साइज जो रिकॉर्ड ने एक्साइज जी कंप्यूटर में इंट्रूजन जो है वो CPLC वटे आए। पर एक्साइज में जेकी करप्शन आ जो रिकॉर्ड में फेरफार आ जो कुछ कोई फेरफार नहीं थी सके देखा भी कोने जो कुछ एक्साइज में थी रहा वो था हां के बता रहा तो एक्साइज में गडी जी रिलीज ने गडी जी पजे सेफ कस्टडी जो है वो CPLC वटे अथॉरिटी है ने CPLC उनके बहुत वैलिड रीजंस के साथ कराई थी ने ई CPLC वटे जाए कि CPLC में अचो ने CPLC पोते कंप्यूटर मथे गड्डी क्लियर करे ने जी गड्डी जो है उस सेफ कस्टडी से जी किताब बाड़ा अचे ई हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल है। इन जे बाद जो CPLC जी गवाही है जॾहिं असां किडनैपिंग फॉर रैंसम केस करूँ था तो इनमें हाई कोर्ट जी रूलिंग मौजूद है जिनमें हाई कोर्ट ये रूलिंग ॾिनी है कि CPLC जे मेम्बरान जी गवाही जो है वो काबिल एतबार ने मोतबर आहिनि ने इन जी गवाही के मंझंदि में अचे थी ने फला ॼणे के सज़ा ॾियण में अचे थी। ये ऑन रिकॉर्ड जो है ये हाई कोर्ट जो जजमेंट मौजूद है तो CPLC जो हिकिड़ो किरदार है CPLC जो CPLC के जेकॾहिं ACLC AVC वारा सपोर्ट न कनि ख़ासि करे अवां जॾहिं आया चीफ थी त अब्दुल्ला शेख जो ऑफिसर तव्हांखे ACLC में मिलियो जेकर इन क़िस्म जा ऑफिसर तव्हांखे न मिलनि त छा अवां कामयाबी माने सघो था जुगाड़ी ऑफिसर्स तव्हांखे मिलनि त पोइ छा अवां कामयाबी थी सघे थी CPLC माज़ी में ॾिसूं त केतिरियूं अॻूं वग़ैरह थींदा रहिया आहिनि छा ऑफिसरनि जी करे बहितरी अचे थी या CPLC पाण ख़ुदि कुझु घणो कुझु करे सघे थी? ॿ ॻाल्हियूं बता रहा CPLC चाहे कोई भी अफसर चुने CPLC तक कम करनू जाए अब्दुल्ला शेख हिकिड़ो साड़ो माण्हू हो साड़ो अफसर आवियो ने माशाल्लाह इन साथ असां कम भी करी आहे ने हाणे उस्मान सिद्दीकी SP आवी आहिनि AVCC जा उस्मान सिद्दीकी भी साड़ो मेहनती ईमानदार अफसर है ने इन साथ भी असां बोतरे गैंग हाल में झली आहियूं। ॻाल्हि इहो थी कि आइन जो इनिशिएटिव हुई तो असांजो ये है कि हाँ केस मथे असां लगी वञूं था चाहे वो रैंसम ॾींदे अचूं चाहे रैंसम ॾींहुं बग़ैर अचूं असांजो अल्टीमेट एम इहो हुओ कि असांखे मुलज़िमान खे झलणो आहे न उहो झलण लाइ CPLC AVC जे साथ मिली वञे थी न कमु करे थी। AVCC जो ताउन ना हो या ACLC जो ताउन ना हो तो CPLC ज़ीरो है। अल्हम्दुलिल्लाह ये बोए इदारे समझन था कि CPLC जो ताउन जो है वो कम वारो ताउन है CPLC जो है वो पूरी जान लगाए ने केस जी इन्वेस्टिगेशन जो है वो करे थी तो ये 2 वे ट्रैफिक है। असां चूना कि असां एकला बदे करी वञूं था त आऊं ग़लति ॻाल्हि करा थो या AVCC या ACLC चूनी कि असां एकला बदे करी वञी आहियूं तो ये भी गलती मथे ये हिकिड़ो जॉइंट वेंचर है जो हले तो इन तरीक़े से पुलिस जा ॿिया इन्वेस्टिगेशन जो डिपार्टमेंट आहिनि पुलिस जांच डिपार्टमेंट जेको आहे उहो छा थो करे पियो जेको आहे जांच डिपार्टमेंट हर थाणे ते SIO वेठो आहे मुख़्तलिफ़ उनजा अलॻि डिपार्टमेंट्स आहिनि त उन्हनि जी कारकर्दगी किथे पिया ॾिसो त हर थाणे ते 2 SHO लॻा वेठा आहिनि हिकिड़ो जांच त ॿियो क्राइम खे पकड़ में त इन सॼे मामले सां मामिलो बिगड़ियो आहे ठहियो आहे इन ऑर्डिनेंस खे कीअं पिया ॾिसो? न पुलिस ऑर्डर 2002 जो वो उनके सफ़ाई केतिरी आई आहे केतिरा फ़ाइदा सही तरीके से इम्प्लीमेंटेशन ना करने में आवियो है उनकी अगर आए टोटल स्पिरिट में इम्प्लीमेंटेशन करो तो वो सिस्टम बहुत साड़ो वो जो CPLC के ताउन से वो सिस्टम आवियो वो ने उन सिस्टम में जो गाली हुई उनमें सबसे बड़ी गाल अगर आए इनके विचारों ने उनके वाचो तो कोई भी पुलिस अफसर जी जो पोस्टिंग है फ्रॉम द लेवल ऑफ इंस्पेक्टर ने IG तक वो मिनिमम 3 years की पोस्टिंग है ने 3 वर्ष से पहला जो है उनके आए हटाई नहीं था सको आई सिर्फ उन बुनियाद ते हटाई सको था रिश्वत का सवाइ पोस्टिंग भी कोन थींदी आई उन बुनियाद ते उनके हटाई सको था कि उन वो करप्शन में इन्वॉल्व हुए
ने उनके बाकायदा शो कॉज नोटिस उन्हें ने उनके सर्विस से सस्पेंड या डिस्मिस कराने में अचे ताता उनके उनकी पोस्ट से हटाई होता उनके इम्प्लीमेंट करने में ना आयो ई 3 वर जी कैद इन लाइ हुई कि आकड़ो मैक्सिमम पीरियड मिली उन्हें इलाके के थानेदार के वो इलाके के समझी सके ने इलाके के पोते जी मर्जी से हलाई सके आने तो वो एसएचओ अचे तो 2 महीना 4 महीना 6 महीना पैसा तो पूरा न कंदो जा जेकर मथन के पैसा ॼणंदा पूरा कोन तो करे उन्हें करे फारग थी तो जो हिकिड़ो टिको बेस आहे पुलिस खाते जे हवाले सां CPLC करप्शन पर आखिरी नंढड़ो सुवाल इहो त CPLC जो ईंदड़ लाइ कहिड़ो लाइअमल आहे ॾाढो CPLC जा बो लाइमल आहिनि हिकिड़ो त कम्युनिटी पुलिसिंग मथे जो आहे उहो असांखे ज़ोर ॾियणो आहे ने कम्युनिटी पुलिसिंग जो आहे मां सम्झा थोसि कि उहो कराची जो फ्यूचर आहे ने असां अचनि जे बाद हिकिड़ो प्रोग्राम लॉन्च करे ॾींदी आहियूं कम्युनिटी पुलिसिंग जो चनेसर हॉल जे एरिया में ने इंशाल्लाह ॿिया अहिड़ा प्रोग्राम जो आहे उहो असां जल्दी लॉन्च करना त इन तरीक़े से ही कम्युनिटी पुलिसिंग खे असांखे कम्युनिटी पुलिस तव्हां ठाही आहे कराची में जेके मुख़्तलिफ़ सियासी इदारा बि आहिनि पर उन्हनि जो असरु केतिरो थो पए कम्युनिटी पुलिस ते कम्युनिटी पुलिसिंग जाएंगे मिसाल दिया कि फिरोजाबाद में सबसे पहला कम्युनिटी पुलिसिंग ऐसा बनाया हुआ 1995 में आज अलहमदुलिल्लाह फिरोजाबाद जो उन एरिया में जिते कम्युनिटी पुलिसिंग है हिकिड़ो बि 0 क्राइम रेट है कोई मकान में चोरी डकैती नहीं थी थिए कोई एरिया में ॿी वारदात नहीं थी थिए ने हिकिड़ो सिंगल FIR रजिस्टर नहीं थी थिए हुते अहिड़ो ज असां पंहिंजे सोसाइटी एरिया में करी आहियूं शरफाबाद में करी आहियूं डिफेंस में चालू करी आहे हाणे चनेसर हॉल में चालू करी आहियूं असां इन साहब खोड़ सारी ॻाल्हियूं दिलि चाहे पई त कयूं पर प्रोग्राम जे वक़्त जी मजबूरी जे करे प्रोग्राम खे पुॼाणे वेंदासीं नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम में CPLC जेको आहे इदारो उनजो सिंध जो चीफ असां सां गॾु अहमद चुनाए जंहिंसां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं सेंट्रल पुलिस लिज़ान कमेटी जेको इदारो मुख़्तलिफ़ ॾोहनि जी रोकथाम लाइ सिंध में कमु पियो करे उनजे चीफ अहमद चुनाए असां कोशिशि कंदासीं त अहमद चुनाए खां कंहिं वक़्तु ॿीहर टाइम वठी हुन सां खोड़ ॻाल्हियूं कयूं तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे।